सांगड़ में खबर शामिल क्यों पिया। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर महमूद कायम खानी की रिपोर्ट मुताबिक फुरे धाड़न ऐं गाड़ियुनि जी फुरजी वारदात में घुरबल जवाबदार पुलिस मुक़ाबले बैदि गिरफ़्तार। मुसाफ़िर गाड़ियुनि में फुर्रे घरनि में फुरजी वारदातुनि में घुरबल ख़तरनाक ॾोहारी पुलिस मुक़ाबले बैदि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार। जवाबदार पीरबख्श भट्टी खिलाफ़ 11 संगीन केस दाख़िल। जवाबदार 23 आगस्ट ते शहदादपुर में ट्रक के चोरी के वाक़े जो मास्टर माइंड पिणु आहे। संदसि ॿिया साथी गिरफ़्तार थिया हुआ पर हू फ़रार थियण में कामयाब थी वियो। 2004 में टंडो आदम शहदादपुर रोड ते वेन जे मुसाफ़िरनि खां फुर ऐं 2014 में शहदादपुर में ज़फ़र आराइन ऐं महमद उमर डायरीअ जे घर में धाड़नि जी वारदात में रूपोश हुयो। टंडो आदम ऐं संझोरो में घरनि जे धाड़नि ऐं पुलिस मुक़ाबलनि में भी घुरबल हुयो। अॼु टालपुर रस्ते ते पुलिस मुक़ाबले बैदि ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कियो वियो, जॾहिं त संदसि ॿ साथी लालू बागनानी ऐं मंज़ूर बिरोही फ़रार थियण में कामयाब थी विया। संदसि कब्ज़े में एक पिस्टल हथ कयो वियो आहे। ज़ख़्मी जवाबदार के तिबी इमदाद लाइ अस्पताल मुंतक़िल कियो वियो, जॾहिं त संदसि ख़िलाफ़ पुलिस मुक़ाबले ऐं गैर क़ानूनी हथियार रखण जा 2 अलॻि-अलॻि केस दाख़िल करे वधीक जांच पिणु शुरू कई वई आहे, जॾहिं त मफ़रूर जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कोशिशूं जारी आहिनि। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु जेको पुलिस इनकाउंटर थियो आहे, आउं सम्झां थो त कुदरत वारे हुनजी भिटाई शहदादपुर जी तारीख़ में बहितरीन पुलिस इनकाउंटर आहे जेको जैनन थियो आहे। माण्हू जेको मूंखे ॿुधाइनि पिया, पीरबख्श उर्फ़ पीरा नितो भट्टी असांजी पुलिस इनकाउंटर में आयो आहे। ख़ुदा हुनजी फिटाई। इहो माण्हू आहे जेको अलाए केतिरनि धाड़नि फुरनि केसनि में घुरबल आहे ऐं चालान थियो आहे। असां वटि घुरबल आहे। कहिड़ी जॻह ते मुक़ाबलो थियो आहे जी? टालपुर रस्ती ते मुक़ाबलो थियो आहे। उन में घणा ॼणा हुआ सर? मुख़्तलिफ़ 3 ॼणा हुया। अच्छा।